अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं रान टीवी न्यूज़ में वहाँ के भरीकार माहिया फराज शाह। सब खबरें हैं नजर हेडलाइन ते। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान अंदर दहशतगर्द कार्रवाइयुनि में भारत मुलविस आहे। अफगान रिजीम दहशतगर्दनि खे रोकण में नाकाम वई आहे। गुज़िरियल ॾींहुं मस्तोंग में सेशन जज खे शहीद कयो वियो। बलूचिस्तान जे अवाम जूं कुर्बानियूं ज़ाया न वेंदियूं। इस्लामाबाद में बलूचिस्तान नेशनल वर्कशॉप खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म वधीक चयो आहे त मुल्क जी तरक़ीअ में चइनि सूबनि जो हिकु जेतिरो किरदारु आहे। बलूचिस्तान में तरक़ी ऐं ख़ुशहाली ॾिसणु चाहियां थो। बलूचिस्तान में 300 अरब रुपयनि जा मनसूबा शुरू कया विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस जूं बलूचिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। मस्तोंग जे इलाइक़े खडकोचा में फितनतुल हिंदुस्तान जा 4 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़राज तहसीन पेश। नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार जी शंघाई ताउन तंज़ीम जे परॾेही वज़ीरनि सां गॾु किर्गिज़ सदर सां मुलाक़ात। इलाक़ाई आलमी सूरतहाल ऐं शंघाई ताउन तंज़ीम जे किरदार ते ख़यालनि जी ॾे वठि। नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान 2026 खां 2027 ताईं SCO जी सरबराही संभालण लाइ तयार आहे। मेंबर मुल्कनि विच में ताउन खे वधीक मज़बूत बणाइण जी ज़रूरत आहे। सुप्रीम कोर्ट चयो आहे त नेब केसनि में अपीलुनि ऐं ज़मानत जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी वफ़ाक़ी आईनी अदालत कंदी। नेब केस ॿुधण जो सुप्रीम कोर्ट खे इख़्तियार नाहे। पंहिंजे फ़ैसिले में सुप्रीम कोर्ट चयो आहे त आर्टिकल 175A ऐं F तहत नेब केस आईनी अदालत खे ट्रांसफर समझा वेंदा। बानी PTI बि हाई कोर्ट जी ज़मानत केस ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट सां राब्तो कयो हुयो। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार दरख़्वास्त एतिराज़ लॻाए वापसि करे छॾी हुई। बानी PTI ख़िलाफ़ नेब केसनि जी ॿुधणी बि वफ़ाक़ी आईनी अदालत कंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात जी अॻकथी। कराची, हैदराबाद, ठट्टो, बदीन, थरपारकर, दादू ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारे जो इम्कान। पंजाब जे दरियाउनि में चाड़। खानकी बैराज ऐं चिन्यूट पुल वटि वॾे दर्जे जी ॿोॾ। मराला बैराज, कादराबाद वटि विचोली। तरबेला, कालाबाग, चश्मा, तोनसा ऐं नौशहरा वटि नंढी दर्जे जी ॿोॾ। ईरान जे शहर अहवाज़ में अमरीकी मीज़ाइल हमले में 4 ॼणा शहीद, 5 ज़ख़्मी। खुरमाबाद में ड्रोन हमले में 2 ईरानी शहरी ज़ख़्मी थिया। अमरीकी हमलनि सबबि जासिक, कनारक, बंदर अब्बास ऐं केशम में बि धमाका ॿुधा विया। अमरीकी सेंटकॉम जो चवणु आहे त सामूंडी जहाज़नि खे पाकिस्तान इनकलाब खां ख़तरो घटि करण लाइ 13हें ॾींहुं बि कार्रवाई कई वई। ईरान कुशम ॿेट ते उॾामंदड़ जहाज़ केराए तबाह करे छॾियो। अमेरिका जे हमलनि बाद ईरान जा उर्दन ऐं बहरीन में अमरीकी फ़ौजी ठिकाणनि मथां ड्रोन हमला। बहरीन जे शेख ईसा एयरबेस ते फ़ौजी सामान, ॿारनि ऐं गोदामनि खे निशानो बणाइण जी दावा। पाकिस्तान इनकलाब जो चवणु आहे त उर्दन में मवाफ़िक़ ऐं अल ज़र्क अॾे ते हैंगर ऐं रिहाइशी इमारतुनि खे निशानो बणायो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिरादरी तकरारनि में ऐं फुर मज़ामत 3 ॼणा क़तल। हालाणी क़ौमी शराह ते ट्रालरनि ऐं ट्रकुनि मथां फोरुनि जी फायरिंग। खाणोट पासे ड्राइवर मारिजी वियो। मक़तूल एजाज़ खोसो जो लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद पार्सन हवाले। मलेर जे मेमण ॻोठ में कंबर वासी नौजवान घर ॿाहिरां गोलियूं हणी क़तल। फायरिंग में अब्दुल जब्बार मौक़े ते ई क़तल थी वियो। वाक़ियो पुराणी दुश्मनी जो नतीजो करार। बाकराणी वेझो लाशारी बिरादरी जे धुरनि में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग में वाटड़ू नौजवान वज़ीर लाशारी मारिजी वियो। मक़तूल जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम। उमरकोट वेझो 3 सॻा भाइर बरसाती पाणीअ में रांदि कंदे ॿुॾी विया। 1 फोत। ॻोठ केरलो में मारूफ राहिमो जा मासूम पुट बरसाती पाणीअ जे दुबे में ॿुॾी विया। 8 वरियनि जो सनाउल्लाह मौक़े ते ई फोत। 3 सालनि जो असद राहिमो ऐं 12 वरियनि जो राशिद अली नाज़ुक हालत में हैदराबाद मुंतक़िल। नौकरियुनि में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ उम्मीदवार ऐं शागिर्द ॿीहर रोडनि ते निकिरी आया। हैदराबाद में सवे नौजवाननि जो एहतजाजी मार्च करे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिस आॾो धरणो। मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि, सिविल सोसाइटी जा अॻवान,
ऐं वकील शरीक जदोजहद जी अॻवानी कंदड़ उम्मीदवारनि चयो आहे त हू CCA 2024 जे जारी कयल नतीजनि खे क़बूल नथा कनि। संदन जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सिंध खे हिसे जो पाणी न मिलण ऐं जलालपुर कैनाल खोलण ख़िलाफ़ पीपल्स पार्टीअ जूं एहतजाजी रैलियूं ऐं मुज़ाहिरा मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं जे नारे हेठि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। कंबर, शिकारपुर, डोकरी, रतोदेरो, नसीराबाद, सिंधड़ी ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी रैलियूं। अॻवाननि चयो आहे त जलालपुर कैनाल वहाए सिंध जे हिसे जो पाणी चोरी कयो पियो वञे। तकरारी कैनाल फौरी तौर ते बंदि कयो वञे।